लीडर्स के सूली ते चढ़ंदे ॾिठो ऐं कोड़ा खाईंदे ॾिठो आहे। ज़िंदगीअ में पहिरियों भेरो कंहिं लीडर खे खट जे हेठां लिकंदे ॾिठो आहे। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त इमरान ख़ान सियासतदाननि ते हिकु कारो दाग़ आहे। पार्टीअ जो लीडर लिकंदो नाहे, हू सीनो ताणे अदालतुनि खे मुंहुं ॾींदो आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ सखर जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, छा अपडेट्स आहिनि? वधीक छा चवणु आहे ख़ुर्शीद शाह जो? जी बिल्कुल, वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जो एक सोशल मीडिया ते बयान साम्हूं आयो, जंहिंमें सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जो चवणु आहे त इमरान ख़ान सियासत ते बददुमा दाग़ आहे। केरु आहे, छा आहे, असांखे ख़बर नाहे। तंहिं करे इमरान ख़ान खे घुर्जे त हू अदालतुनि खे मुंहुं ॾिए ऐं जेल हुजे या मौत, हुनखे मुंहुं ॾियणो पवंदो। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह तरफ़ां जारी कयल जेको वीडियो बयान आहे, हुन में सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जो चवणु हुयो त हुन पंहिंजी पूरी ज़िंदगी में पहिरियों भेरो कंहिं लीडर खे जेको आहे चइनि थंभनि हेठां लिकंदे ॾिठो आहे। असां ॾिठो आहे त इमरान ख़ान जे घर मां धमाको थी रहियो आहे, उछलायो पियो वञे, पर अञा अदालतुनि में मेरिट ते फ़ैसिला न पिया कया वञनि। मुल्क जो अल्लाह हाफ़िज़ आहे। इमरान ख़ान पार्टी जो बुज़दिल अॻवान आहे, जेको अफ़सोस जोॻो अमल आहे। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जो इहो बि चवणो त असां सियासतदान ॾिठा आहिनि ऐं केतिरा ई भेरा जेल में बि विया आहियूं, पर अहिड़ा जेके बुज़दिल या वरी सुस्त जेके हुक्मरान आहिनि, इन जहिड़ा अॻु में असां सियासतदान न आहिनि ॾिठा। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जो वधीक चवणो हुयो त जॾहिं चौधरी निसार घरू वज़ीर हुयो, इमरान ख़ान चवंदो हुयो त जेकॾहिं हिकिड़ी बि जेल में विधो वियो त हू मरी वेंदुसि। इन ते हू अॼु बि क़ाइमु आहे, तंहिं करे हू गिरफ़्तारी पेश न पियो करे। सैयद ख़ुर्शीद अहमद शाह पारां इमरान ख़ान मथां तनक़ीद जो निशानो बनायो वियो आहे, जंहिंजो चवणु आहे त ॻाल्हियूं त इमरान ख़ान वॾियूं कंदो आहे, पर अमली तौर ते हुनजो को बि कमु न आहे। मुल्क जी जेका हिन वक़्तु माइशी सूरत हाल आहे, उन में समूरो जो किरदारु आहे उहो तहरीक इंसाफ़ ऐं इमरान ख़ान जो आहे। तंहिं करे इमरान ख़ान खे अदालती हुकुमनि ते अमल करणु घुरिजे ऐं अदालत पारां जेकॾहिं उनजा नाक़ाबिले वारनि गिरफ़्तारी वारनि जारी कया आहिनि त इमरान ख़ान खे अदालतुनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे। छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अदालतुनि जो एतिराम कयो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं गिरफ़्तारी वारंट जारी थिया आहिनि त पीपी जा जेके अॻवान आहिनि या उन वक़्तु जेको वज़ीर आज़म आहे, उन बि अदालतुनि ॾाढो पाण खे सरेंडर कयो आहे, पर इमरान ख़ान अदालतुनि खां भॼी रहियो आहे। पर हिन बावजूदि हिन वक़्तु बि इमरान ख़ान खे अदालतुनि मां रिलीफ फ्रॉम थी रहियो आहे। तंहिं करे अदालतुनि खे बि मेरिट ते फ़ैसिला करणु घुरिजनि। जी फारूक सुमरो, महिरबानी अपडेट करण जे लाइ। बात शॉर्ट करे, हम नहीं चाहते कि इमरान क्या है, कौन है, कैसा है, मगर हम ये जानते हैं कि एक सियासी पार्टी का लीडर है। सियासी पार्टी का लीडर छुपता नहीं है, वो आवाम में होता है। और ये छुप के जाके बैठ जाना, मैं कहता हूँ बड़ा अफसोस है, बदनुमा दाग है सियासतदानों के ऊपर। हमने तो वो सियासतदान देखे जो सजा मौत के इंतजार में बैठे होते थे, कब मिलती है। हमने वो सियासतदान देखे जो जलसों में खड़े हैं, गोली लगती है, शहीद होते हैं। हमने वो सियासतदान देखे जो शहादत के लिए चले आते हैं, मगर ऐसा सियासतदान कौम ने कभी नहीं देखा होगा, डरपोक सियासतदान। और ये बात कोई आज की नहीं है, ये जो कुछ कर रहा है, ये हिस्टोरिकल बात बता रहा हूँ मैं। मुझे इज़्ज़त एहतराम है उन सबके लिए कि कुछ अर्सा पहले जब नून लीग की हुकूमत थी तो इमरान खान मुझे लेके चला गया स्पीकर के पास, और उनके चंद दूसरे दोस्त भी थे उधर। चौधरी निसार से इसने कहा कि निसार, अगर तुम लोग मुझे एक दिन भी जेल में डालो तो मैं मर जाऊंगा। शायद अपने आप